काटरकोट में साईं मोरी जो मसलो है। मोरी टूटी हुई है, ट्रक कल्टी थी वई, ब मायूं मरियूं कब्रिस्तान ते अच वञण लाइ। साईं ते रक्षा वग़ैरह मटन साईं कल्टी भी थी आहिनि ऐं साईं मोटरसाइकिल मटन उहो ई कल्टी थियो न साईं। कालरू जो गोठ जी है साम्हूं असांजे मुकाम उन्हनि जे पासे में कहीं नुक़सान थी वियो, ट्रक बि कल्टी थी असांजी हुन में ॿ मायूं बि माना फोत थी चुकियूं आहिनि, चाहे रक्षा कल्टी थिया आहिनि। राति जो बि माण्हुनि खे मटण जी ॾाढी तंगी थियो वञे, जेको माल आहे ॿियो ॿिए ज़मानो उहो बि किरियो वञे थो भराए मटण लाइ त मुसीबत आहे, वरी गाॾियूं बि राति जो किरियो थियूं पवनि। हिते असांजे लाइ वॾी जंजाल आहे, को ॿार वीचारो कोन थो मटे सघे, किरियो पवनि थो माल मटे थो, बेज़बान बि अचे थो माल बि किरियो पवे थो, उहो मोटरसाइकिल वीचारो मटे थो, मोटरसाइकिल बि किरियो पवे थो। मोरी असांजो इहो मुताबिक़ थियो आहे त मोरी ठाराए ॾियो असांखे।